नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त मुंबई में खबर ईंदाणो त इहा ॻाल्हि कंहिं खां लिकियल न आहे त माज़ी में केतिरे अरसे खां बॉलीवुड जे ॿिनि वॾनि सितारनि सलमान खान ऐं संजय दत्त में छिकताण रही। भारतीय मीडिया जी रिपोर्ट मूजिब मुबैना तौर ते ॿिन्ही विच में पैदा थियल छिकताण जो सबब अदाकारा माधुरी दीक्षित हुई, पर हाणे सवाल इहो आहे त मामले जी शुरूआत किथां थी। माज़ी में संजय दत्त ऐं माधुरी मुबैना तौर ते हिक ॿिए खे पसंद कंदा हुआ ऐं ॿिन्ही विच में वेझो रिश्तो बि रहियो, जेको किन सबबनि जे करे ख़त्म थी वियो। माधुरी खे जॾहिं ख़बर पई त संजय दत्त जी ज़िंदगी ते फिल्म ठाही पई वञे त इन अदाकार सलमान खान सां राब्तो कयो। माधुरी चाहे पई त सलमान खान संजय खे इन ॻाल्हि लाइ राज़ी करे त संदसि ज़िंदगी ते बदल फिल्म न ठाही वञे। जेकॾहिं ईअं थियो त माधुरी जो नालो फिल्म में संजय दत्त सां गॾिजी वेंदो, जेको अदाकारा बिल्कुलु न पिए चाहियो। सलमान खान जॾहिं संजय सां ॻाल्हायो त इन अहिड़ी ॻाल्हि खां खेसि सिधो जवाबु ॾेई छॾियो ऐं दबंग खान संजय दत्त सां ॻाल्हाइण ई बंदि करे छॾियो। इन छिकताण उन वक़्तु शिदत इख्तियार कई जॾहिं संजय जी ज़िंदगी ते फिल्म ठाहिण जे लाइ अदाकारा रणबीर कपूर खे कास्ट कयो वियो, जेको उन वक़्तु सलमान जी मुबैना अॻूणी गर्लफ्रेंड अदाकारा कतरीना कैफ जो बॉयफ्रेंड हो। रिपोर्ट मूजिब फ़िलहाल ॿिन्ही अदाकारनि जे विच में लाॻापा बहितर न आहिनि। सलमान खान कुछ हफ़्ता अॻु संजय दत्त जी 32वीं सालगिरह जे मौके ते पुरानी तस्वीर शेयर करे खेसि सालगिरह जी मुबारकूं पिण ॾिनियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।